नादी पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी पेशावर FC हेडक्वार्टर ते हमले की सख्त लफ्ज़न में मज़म्मत कई है। PP चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अहिड़ी तरह जा बुज़दिलाना हमला दहशतगर्दन के मंतकी अंजाम ताईं पहुंचाइण वारे अज़म के कमज़ोर नथा करे सघनि। बिलाल भुट्टो ज़रदारी पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त फायरिंग जी ॾे वठ दौरान शहीद थी वियल एहलकार क़ौम जा मोहसिन हुआ। उन्हनि जूं कुर्बानियूं कॾहिं बि फरामोश न कयूं वेंदियूं। बिलाल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त दुआ आहे त अल्लाह ताला शहीदनि जा दर्जा बुलंद फरमाए ऐं संदन खानदाननि खे सब्र जमील अता करे। नाज़रीन, असां वांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी पेशावर FC हेडक्वार्टर ते हमले जी सख्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई आहे। PP चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अहिड़ी तरह जा बुज़दिलाना हमला दहशतगर्दन के मंतकी अंजाम ताईं पहुंचाइण वारे अज़म के कमज़ोर नथा करे सघनि। बिलाल भुट्टो ज़रदारी पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त फायरिंग जी ॾे वठ दौरान शहीद थी वियल एहलकार क़ौम जा मोहसिन हुआ। उन्हनि जूं कुर्बानियूं कॾहिं बि फरामोश न कयूं वेंदियूं। बिलाल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त दुआ आहे त अल्लाह ताला शहीदनि जा दर्जा बुलंद फरमाए ऐं संदन खानदाननि खे सब्र जमील अता करे।